था पवण सबब अज 48 कलाक गुजरण बावजूद भी राधण शहर में लाइट की सप्लाई बहाल न थी सकी आहे। राधण शहर से गडोगड थरड़ी मोहब्बत जो फीडर भी बंद आ, नवगोट फीडर भी बंद आ, शाहपंज जो फीडर भी बंद आ, बालिशाह मुख्तलिफ़ गोठन की बिजली मुअत्तल है। बिजली मुअत्तल थे राधण शहर जो मुकम्मल कारोबार मुतासिर थिया, जैमें फ्लावर मिल्स आहिनि, राइस मिल आहे, लेथ मशीन की दुकानूं आहिनि, सिलाई मशीन की दुकानूं आहिनि ऐं वेल्डिंग वारा आहिनि ऐं ॿियो केतिरो ई कारोबार पिणु मुतासिर थियो आहे। 48 कलाक गुज़रण बावजूद शहरियुनि जो चवणु आहे त बर्फ़ जो भी वॾी हिमल खोट थी वई आहे। शहरियुनि खे बर्फ़ भी नथो मिले ऐं पाणी जी भी सहूलत घरनि में जो आहे उहा खोट करे वई आहे। शहरियुनि जो पिणु चवणु आहे। वफ़ाक़ी वज़ीर अवेस लागारी ऐं सेप्को CEO सखर खां शहरियुनि मुतालबो कयो आहे त बिजली जल्द खां जल्द बहाल कई वञे, जीअं रोज़गार जा मौक़ा बहाल थियनि। जेके रोज़मर्रा जी दिहाड़ीदार मज़दूर तबिको आहे उहो बिजली न हुजण सबबि शदीद मुतासिर थियो आहे। जी